अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोहम्मद जुनू तव्हांखे ख़बर ॾियूं था त सहाफ़त जी दुनिया में इनकलाबी शौर रखंदड़ डॉक्टर ख़ैर मोहम्मद जुनू जी चौथीं वर्सी तक़रीब प्रेस क्लब काज़ीअमद में मल्हाई वई। तक़रीब कोविड-19 सबब सादगीअ सां मल्हाई वई, जंहिंमें प्रेस क्लब काज़ीअमद जे सरपरस्त आला सैयद हाजी नबन शाह लखियारी, सदर प्रेस क्लब काज़ीअमद राना अब्दुल गफूर राजपूत, सीनियर सहाफ़ी कामरेड MB डेहरी ऐं अब्दुल मोहम्मद जुनू जिन डॉक्टर साहब जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर ख़ैर मोहम्मद जुनू अनेक ख़ूबियुनि जो मर्कज़ रहियो आहे। पाण शागिर्दी दौर खां हिकु नज़रियाती किरदार जो मालिक रहियो, सियासी समाजी तौर मज़हबी एक्टिविटीज़ में सदाईं अॻिभरो रहियो। तइलीमी सरगर्मियुनि खां पोइ पाण अवामी आवाज़ सां सहाफ़त जो आगाज़ कयो, पाण मैनेजिंग डायरेक्टर तौरु ज़िम्मेवारियूं निभायूं। अॼु उहो ई सबबु आहे जो संदसि सहाफ़ती ख़िदमतुनि जी मञा तौरु यादि कयो वञे थो। पाकिस्तान अंदर खाबी सियासत के हवाले से असांजे सोबो ज्ञानचंद्राणी कामरेड जाम साकी जड़ा वड़ा वड़ा नाला हुआ उन जगह ते पाण शागिर्दी वाले दौर में जब स्टूडेंट लाइफ हुई तो NDSF शागिर्द विंग हूंदी उन में रहा उन में भी भरपूर किरदार अदा कयूं पंहिंजी सियासत के हवाले से उनजो ॾाढो बहितरीन किरदार रहियो। उन खां पोइ पाण जॾहिं हितां अहिड़े लम्स खां फाइनल थी करे वरी ॿाहिरि विया हुआ त लिबिया उन वक़्तु वॾो हिकिड़ो विढ़ाक मुल्क रहियो ऐं लिबिया जी तारीख़ रही आहे त उते इनकलाबी हवाले सां वॾी उनजी हिकिड़ी स्टेट रही आहे ऐं पाण अहिड़े मुल्क में रही करे बि इनकलाब जे हवाले सां को अहिड़ी सरगर्मी कोन करे सघिया जो जेके नाले वारी हुजनि ऐं जिनखे माण्हू निशानो बणायो हुजे। पाण पंहिंजी शराफ़त ऐं पंहिंजे अख़लाक़ियात ऐं पंहिंजे अमल सां ॾाढो पाण निभायूं ऐं ख़ुशूसन तरह असां अॼु उन शख़्सियत जे हवाले सां जेको असां सन खे ट्रिब्यूट ॾियूं पिया यादि कयूं पिया, इहो हुनजो असां ते हक़ आहे। असां थोरा ज़रूरु आहियूं पर पंहिंजे बहितरीन मुल्कनि खे यादि कयो थो ऐं प्रेस क्लब काज़ीअमद दोस्त जसलान ऐं ख़ैर मोहम्मद जे लाइ जेका हिननि अॼु वेक कई आहे ऐं हुन जे लाइ असांजे दुआ घुरी आहे। अलाह बारगाह में उन क़बूल संद रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान की ख़रीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाद खान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमद।